जैकमाबाद जे GTI पारां तालीम बचाए रैली सूबाई अॻवाननि जी अॻवाणी में धरणो ऐं नारा। ख़बर मूजिबि जमियतुल तुलबा इस्लाम ज़िले जैकमाबाद पारां तालीम जी तबाहीअ ख़िलाफ़ ऐं शऊर पैदा करण लाइ तालीम बचायो सिंध संवारियो। हिकु वॾी रैली GTI सिंध जे सदर मोहम्मद उसामा हालिजवी, JUI जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी, ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना सलीमुल्लाह बिरोही, हाजी मोहम्मद अब्बास बंगलाणी, इंजीनियर हमादुल्ला अंसारी, जुनेद अहमद बेरवी, हाफिज़ सजातुर रहमान कासमाणी, मोहम्मद हनीफ बुरड़ो, महकूमुद्दीन बिरोही, अब्दुल बारी ओठाणो, ताज महमूद अमरोटी, अब्दुल हलीम घुनियो, मोहम्मद आमिर जमाली, उसामा बुरड़ो, उबैदुल्ला सिंधी, असदुल्ला जमाली, मौलादात कोसो ऐं ॿियनि जी अॻवाणी में मदरसा तालीमुल क़ुरान जैकमाबाद खां कढी वई ऐं मुख़्तलिफ़ हिस्सनि खां मार्च कई, जंहिं में शरीक मुज़ाहिरीन तालीम बचायो सिंध संवारियो। तालीमी इदारनि में शागिर्द इलेक्शन कराई वई ऐं इन जहिड़ा ज़ोरदार नारा हया विया। मार्च खां पोइ मुज़ाहिरो कंदड़ वॾे अंग में पेचुवाह चौक वटि धरणो हयो वियो। इन मौक़े ते मुक़रर तालीम जी मौजूदा सूरतहाल ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो त तालीम बुनियादी हक़ आहे, पर अफ़सोस जो हुकूमती नाअहली, करप्शन ऐं बेपरवाहीअ सबबि सिंध जे तालीमी निज़ाम खे तबाह कयो वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त तालीमी इदारनि में शागिर्दनि जी इलेक्शन बहाल कई वञे, तालीम लाइ बजट वधाई वञे, निसाब जदीद ऐं काराइतो बणाए वञे, सियासी मुदाख़लत बंदि कई वञे, उस्तादनि खे बाइज़त हैसियत ॾेई मेरिट ते भर्ती कई वञे। इन मौक़े ते GTI ज़िले जैकमाबाद जे मजलिस अमूमीअ जो इजलास सूबाई सदर उसामा हालिजवी जी निगरानी में थियो, जंहिं में सदर मोहम्मद हनीफ बुरड़ो ऐं जनरल सेक्रेटरी महकमुद्दीन बिरोही बिना मुक़ाबिले चूंडिजी विया। ही स्टेशन ख़ाली आहे। नुमाइंदगी लाइ इदारे खे नुमाइंदे जी ज़रूरत आहे। चैनल ते ॾिनल नंबर ते राब्तो कंदा।